डॉक्टर गज़नफ़र साहब, छा डॉक्टर्स बि हिक ॿिए खां जेलसी कंदा आहिनि? छो त पेशो ऐं असांजी जॉब त हिकु जहिड़ी आहे, असां वटि माण्हू बि खोड़ सारा आहिनि जेके हिकु जहिड़ा न आहिनि, सो उते बि जेलसी थींदी आहे। कीअं फेस कंदा आहियो? छा थींदो आहे? कीअं पाण खे कूल एंड काम रखिजे? ॾिसो, तव्हां कंहिं बि सेटअप में कमु कयो था, ऑफिस हुजे, हॉस्पिटल हुजे, एनीवेयर, त जेको मुंहिंजो लाइफ जो एक्सपीरियंस आहे, आई डोंट नो तव्हांजो डिफरेंट हूंदो, ॿियनि जो डिफरेंट हूंदो, पर मां इहो सम्झां थो त जेके तव्हांजा इमीडिएट कोवर्कर्स आहिनि उहे तव्हांजा दोस्त न हूंदा आहिनि। सही। जेके तव्हांजा कॉम्पिटिटर्स आहिनि उहे तव्हांजा दोस्त न हूंदा, कॾहिं बि न थींदा। ठीकु। ठीकु आहे, त तव्हां पंहिंजे कम सां कमु रखो ऐं उन्हनि सां को एतिरो पंहिंजी शेयरिंग्स करण जी ज़रूरत न आहे। त हे मुंहिंजा गोल्स आहिनि, हे मुंहिंजा एम्स आहिनि ऐं इन में ई बहितरी आहे। त तव्हांजो चवणु मक़सदु त हा, बिल्कुलु असद जो हर को शिकार आहे, असां बि थी सघूं था। अञा ताईं को वाज़े जंहिंखे चइजे त को न आहे, पर बहरहाल त इहो छो त तव्हांखे वाज़े हिन लाइ बि नाहे कयो वियो डॉक्टर गज़नफ़र साहब, छो त तव्हां ऑर्थोपैडिक सर्जन आहियो ऐं तव्हां कुझु बि करे सघो था हॾनि सां। न, अलाह माफ़ु करे। ऐं इन हवाले सां मां चवंदुमि त असांखे कंहिं शइ जी अंदाज़ो तेसि ताईं न थींदो आहे जेसि ताईं असां उन शइ खे आज़माए न ॾिसूं या उनखे अखियुनि सां न ॾिसूं या टेस्ट न कयूं। कंहिंजे चवण सां असांखे एॾी आसानी सां, कंहिंजे सम्झाइण सां उहे शयूं सम्झ में न ईंदियूं आहिनि। त जॾहिं को इस्पताल ईंदो आहे न ऐं को अहिड़ी इंजरीज़ हूंदियूं आहिनि, को ट्रक जे हेठां अची वियो, को कुझु बि बाइक्स, अहसासु थींदो आहे